मां चाहियां थो हिन धरतीअ ते ही कारो नाणो की न हुजे, आज़ाद हुजनि हारी नारी, ही जेल ऐं थाणो की न हुजे। आबादगार दोस्तो, तव्हांजो पंहिंजो अब्दुल जब्बार तव्हां सां हिकु दफ़ो ॿीहर मुखातिबु आहे। अॼु असां जे देह पताखी लॻ टंडोॼा में मौजूदु आहियूं। हीअ असांजो हिकिड़ो नओं जीनो टाइप आहे, नई हिकिड़ी शइ असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं। माशाल्लाह हिन वेराइटी या हिन जेका कणिक जी जिन्स जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां, ही तमामु ज़बरदस्त हिन जी टिलरिंग कैपेसिटी आहे। उन खां अलावा हिन जो जेको सेमी डार्फिन जो कदु थींदो आहे, मतिलबु दरमियानो कदु थींदो आहे। उन खां अलावा हिन जो जेको संग आहे उन जी ख़ासियत तमामु अहम ख़ासियत इहा आहे त उहो जेकॾहिं कदु संग नंढो बि आहे त उहो कम्पैक्ट संग आहे। कम्पैक्ट संग इंशाल्लाह मेच्योरिटी ते असां तव्हांखे ॾियंदा। कम्पैक्ट संग मतिलबु इहो हूंदो आहे जीअं हीअ मुंहिंजूं आङुरियूं हिक ॿिए सां गॾियल आहिनि, या औरत जी जीअं चोटी हूंदी आहे ईअं हूंदो आहे। ऐं हिन जो जेको कलम या स्टेम असां आहे, थिक स्टेम आहे, ही नॉन लार्जिंग आहे, माना ही किरंदी बिल्कुलु बि न आहे, तमामु ज़बरदस्त। हिन में टिलरिंग कैपेसिटी बि भली आहे ॾाढी। असांजो दोस्त आहे अब्दुल जब्बार मीरजत, ही हिननि हिते महिनत कई आहे। हिन खे तर में हिकु DAP, पोटाश ऐं यूरिया ॾिनो आहे। हिकिड़ो पाणी कणिक खाई वई आहे ऐं 28 अक्टूबर या 29 अक्टूबर 2023 ते ही पोखी चल आहे। ही तव्हांजे साम्हूं आहे कणिक, माशाल्लाह ज़बरदस्त। वक़्तनि ब वक़्तनि असां तव्हांखे इन जे बारे में ॿुधाईंदासीं। बहरहाल ॾाढी अब्दुल जब्बार भाउ जी महिनत ॾिसी ॾाढी असांखे दिलि ख़ुशि थी आहे। असां इंशाल्लाह तव्हां सां वरी हिकु दफ़ो ॿीहर मुखातिबु थींदासीं हिकिड़ी नई जिन्स सां। कणिक जे बारे में तव्हां पंहिंजा आइडियाज़, पंहिंजा कमेंट्स, पंहिंजा तबसरा असां सां शेयर कंदा रहिजो। थैंक यू। साथ सलामत, सिंध सलामत।